रियासत रियासत ना सूबेदार ना हाणे ये तुंहिंजा डटा ऐं आसरा ॾियण सां असांजो तो मथां एतमाद कॾहिं बि बहाल न थींदो छो त हाणे असां तव्हां मां सभु आसरा ऐं उमेदूं ख़तमु करे फ़क़ीरा एतिरो जल्द मूं मां उमेदूं ख़तमु करे छॾियो हिकु कादन तो हवाले कयोसीं असां पंहिंजो माण्हू बि मारायोसीं इहा पक हुई त तूं मुक़ाबिलो ॼाणे कादन खे मारे छॾींदे मारण त ठहियो पर हिकु कलाक बि तूं हुनखे काबू न करे सघे तुंहिंजे हिन कदम असांजे ठहियल मंसूबे ते पाणी फेरे छॾियो इन जो पूरो ॾोह तव्हां मूं मथां ॾियो था पर यकीन कयो फ़क़ीरा मुंहिंजे हमराहन कादन जे आॾो हथियार फिटा कया त पोइ तूं ॿुधाए मां अकेलो कादन जे हमराहन खे रोके सघां पियो जॾहिं केर बि तुंहिंजो साथ ॾियण लाइ तयार ई न आहे पोइ हाणे मूंखे तूं ई ॿुधाए त तूं कादन खे कीअं काबू कंदे ऐं उनखे काबू करण जो तो वटि कहिड़ो मंसूबो आहे फ़क़ीरा हिन चकर मां पंहिंजनि हमराहन खे मैदान में लाहींदुसि उन्हनि खे मैदान में लाहींदे जिन तां दाहो करे जान छॾे फ़क़ीरा सिर्फ़ु हिकु चकर मूं मथां तोखे भरवसो करे ऐं मूंसां तोखे साथ ॾियणो पवंदो ठीकु आहे सूबेदार मां तुंहिंजो साथ ॾियण लाइ राज़ी आहियां पर आख़िरी चकर तूं मंसूबो ठाहे तयार कर जेकॾहिं हिन चकर बि इहो कादन बची वियो न त पोइ तूं मुंहिंजे हथां न बचंदे इहा ॻाल्हि न विसारजां अम्मा काश जेकर ही छोकरो जमी पवे हा त अज बसरा जिंदा हुजे हा अम्मा ये पाण सां गॾु वॾा हादसा खणी पैदा थी विया आहिनि पर मां इहो पई सोचां त हिन जो असल नालो छा रखंदा शाह मुराद मां अॻिते हली मुरादां बि थी सघे थी ऐं सदाईं लाइ शाह मुराद बि थी सघे थी अम्मा इहो राज़ सॼी ज़िंदगी त राज़ नथो रही सघे न बशीरा इन राज़ खे ज़ाहिर थियण खां पहिरें निहाल वारनि जी पूरी फैमिलीअ खे ख़तमु करणो पवंदो जंहिं ॾींहुं मूं निहाल जी फैमिलीअ खे ख़तमु कयो उन ॾींहं खां पोइ इन नंढड़ीअ जी जान खे को बि ख़तरो न आहे ऐं पोइ राज़ ज़ाहिर थियण सां को बि फ़र्क़ु नथो पए इन राज़ खे राज़ रखण लाइ हिनखे 5-8 साल शहर में रहणो पवंदो मूं बि इहो ई सोचियो आहे ऐं इन जी रहाइश जो बंदोबस्तु शहर में ई कंदसि ऐं बशीरा तूं बि उते एतिरो वक़्तु नथी रही सघी इन करे शाह मुराद जी परवरिश लाइ शहर में का भरोसेमंद फैमिली रद्द करणी पवंदी जेकी हिन जो ख़्यालु कनि बाक़ी उन फैमिलीअ जूं घुर्जूं मूंखे पूरियूं करणियूं पवंदियूं मां इन करे परेशानीअ में आहियां त का भरोसेमंद फैमिली मिली वञे कोड़ी पाण वारा छोरा 3 पिस्तौल खणी ईंदा ऐं उहे 3 पिस्तौल तुंहिंजे हवाले कंदा पोइ तोखे छा करणो ख़बर थी उहे 3 पिस्तौल लिकाए लिकाए हवेलीअ जे तरफ़ खणी हलणा आहिनि पर मूं पंहिंजो रोटाए जाइजो हरूभरू तो ते केरु शक न करे त तो वटि के पिस्तौल आहिनि ठीकु पोइ पंहिंजूं नज़रूं लिकाए लिकाए हेॾे होॾे ॾिसी करे चालाकी सां उहे 3 पिस्तौल पंहिंजे हमराह जे हवाले कजांइ सम्झी वई न मनसूबो तो वॾो ख़तरनाक आहे निहाल उते वॾी खून रेज़ी थींदी अल्लाह रखो थड़ी ॾाढी कचहरी आई
जेकॾहिं असां हिन खून रेज़ीअ खां डिॼंदासीं न त पोइ असां ॾींहं क़यामत ताईं मक़सद में कामयाब कोन ईंदासीं। सुवाल ई पैदा नथो थिए। तूं छा थो सम्झी त असां वारा हमराह माई भक्ति ऐं शाह मुराद खे मारण में कामयाब थींदा? उन्हनि जी पूरी पूरी कोशिश हूंदी ऐं पक सम्झ त उहे कामयाब वेंदा। उन खां पोइ जेकॾहिं कादन असांजी हमराहन खे मारे थो विझे त असांखे हमराह ॿिया बि मिली वेंदा। अलाह अलाह ख़ैर सलाह। तूं छा थो सम्झी त जवाब में हू असांजे छोकिरनि खे मारण जी कोशिश कोन कंदा? थोरी असांजा जेके छोकिरा आहिनि न उहे ॿार न आहिनि। असांजे छोकिरनि जी सिधी नज़र कादन जे मथां हूंदी ऐं जॾहिं बि असांजी हमराहनि माई बख़्ती ऐं शाह मुराद जे मथां सिधी फायरिंग कई न त ज़ाहिर आहे माण्हुनि में बाज पवंदी, भॼ भॼा थींदी। को हेॾे भॼंदो, को होॾे भॼंदो। पोइ ॿुधाए कादन वीचारो कंहिंखे संभाले सघंदो? पोइ ॾिसजांइ त असांजा छोकिरा इन कादन ते कीअं था काबू पइजी सघनि। पर पोइ बि निहाल मूंखे ख़ौफ़ पियो थिए। तूं पंहिंजे ख़ौफ़ खे पंहिंजे काबू में रखजांइ। कोड़ी वक़्तु आहे, ही चांस आहे त असीं पंहिंजे मक़सद में कामयाब वञूं। न त प्यार ॿुधाए ॾींहं क़यामत ताईं असां पंहिंजे मक़सद में कामयाब कोन वेंदासूं ऐं इन माई बख़्तीअ खे पंहिंजे मुठ में कोन करे सघंदासूं। सम्झी? मूंखे पूरी पक आया मां। हिकु त नियाल वारा ईंदा कोन, पर जेकॾहिं आया त वॾी साज़िश सिटे ईंदा। माण्हुनि जे हुजूम में उन्हनि सभिनी खे संभालण तो लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो कादन। बशीरा, तूं नियाल वारनि जी औरतुनि जे मथां नज़र रखजां, बाक़ी मर्दनि खे मां संभाले वठंदसि। अदा, मां पनाह सां मिली कान हुयसि। पनाह मुंहिंजो ज़ोरी रस्तो रोकियो हुयो। अम्मा हाणे तुंहिंजी शादी करण खां बग़ैर बि असां वटि का बि राह नाहे बची। तूं शादी कई, पनाह मुड़ी वेंदो। इहे बादल ऐं फ़क़ीर वारा असांजी गिची में न पवंदा। रियासत 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 रियासत। असां जीअं ई आवेदी में दाख़िल थींदासीं त हिक ॿिए खां असां अलॻि अलॻि थी वेंदासीं, जीअं कादन वारा असांखे संभाले न सघनि ऐं असां मुसलसल हेॾां खां होॾे हलंदा रहंदासीं ऐं कादन वारनि खे गुमराह कंदा रहंदासीं। इन्हीअ विच में अमां असां सभिनी खे ॻोल्हे हथियार ॾेई छॾी ऐं जीअं ई असां वटि हथियार अची वञनि त पोइ दिलवर सभ खां पहिरियां तूं माई बख़्तीअ ते गोली हलाइजांइ। मूसा ऐं नूरल शाह मुराद मथां फायरिंग कंदा ऐं यादि रहे त तव्हांजा फायर खाली न वञनि। फ़क़ीरा, कादन ऐं उनजा हमराह त पोइ होश मां ई निकिरी वेंदा। तव्हां को बि फ़िक्र न कयो। मुंहिंजूं ऐं अदा फ़क़ीर जूं नज़रूं कादन तव्हांजे माण्हुनि मथां हूंदियूं। हू जीअं तव्हांजे तरफ़ वधण जी कोशिश कंदा न, असां उनखे ख़तमु करे छॾींदासीं। सिर्फ़ हिकु इन कादन खे असां मारे विधो न त उनजा बाक़ी सभु हमराह गोॾनि भरजी असांजे साम्हूं झुकंदा। पूरी कोशिश कबी फ़क़ीरा। कोशिश न नूरल, कोशिश न, हर हाल में सुभाणे असांखे इहो कमु करिणो आहे। जेकॾहिं सुभाणे तव्हां नाकाम हुजो था न त पोइ ईअं सम्झो त तव्हां मुंहिंजे हथां मारिया वेंदो। बेफ़िक्र रहो फ़क़ीरा, मुंहिंजी गोलीअ खां शाह मुराद बची कोन सघंदो। फ़क़ीरा, बख़्तीअ खे मां मारींदुसि। जीअं ई दिलबर माई बख़्ती मथां गोलियूं हलाए, तव्हां ॿई शाह मुराद मथां गोलियूं हलाए शुरू कयो। सुभाणे आम ऐं ख़ासि सभिनी लाइ दरवाज़ा खोले छॾिजांइ ऐं उन्हनि सभिनी खे संभालण बि तुंहिंजी ज़िम्मे आहे कादन। मूंखे पूरी पक आया मां। हिकु त नियाल वारा ईंदा कोन, पर जेकॾहिं आया
त वॾी साज़िश सिटे ईंदा। माण्हुनि जे हुजूम में उन्हनि सभिनी खे संभालणु तो लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो कादन। बशीरा, तूं निहाल वारनि जी औरतुनि जे मथां नज़र रखजां, बाक़ी मर्दनि खे मां संभाले वठंदसि। मां शाह मुराद खे संभालींदसि या उन्हनि जी औरतुनि मथां नज़र रखंदसि? मां ई बशीरा शाह मुराद खे ई संभालींदीसीं, बाक़ी कम तुंहिंजा आहिनि कादन। ठीकु आहे मां भक्ति, मां उन्हनि जी सभिनी औरतुनि खे संभाले वठंदसि, मर्दनि खे बि संभाले वठंदसि। पर इहा माई कोड़ी हेॾे होॾे लोणा ज़रूरु हणंदी छोकिरी सां मिलण लाइ। जेकॾहिं न माई कोड़ी असां खां नज़रूं बचाए हवेली पहुची वेंदी ऐं हुनखे ॻोल्हणु शुरू कंदी, पोइ बि धिका खाई मोटी ईंदी। उन मां तूं ख़तरो न सम्झ, तोखे सिर्फ़ु निहाल ऐं फ़क़ीर वारनि जे माण्हुनि ते नज़र रखणी आहे। असांजे तरफ़ां का बि लापरवाही न थींदी आहे मां भक्ति। शाह मुराद जी पाकी रस्म तमामु धाम धूम सां कजो आहे मां, बाक़ी सां कुझु मां संभाले वठंदुसि। तुंहिंजे करे, सिर्फ़ तुंहिंजे करे अदी बाबा ऐं असांजी बेइज़ती थिए पई। जेकॾहिं तूं पनाह सां न मिली आ ऐं बादल तव्हांखे घिटी बि न ॾिसे आ त पोइ छो असांजी बेइज़ती थिए आ? अदा, मां पनाह सां मिली कान हुयसि। पनाह मुंहिंजो ज़ोरीअ रस्तो रोकियो हुयो। अम्मा हाणे तुंहिंजी शादी करण खां बग़ैर बि असां वटि का बि राह नाहे बची। तूं शादी कई, पनाह मुड़ी वेंदो, इहे बादल ऐं फ़क़ीर वारा असांजी गिची में न पवंदा। पनाह जो निकाह बसरा सां थियल आहे, पर जेकॾहिं पनाह कंहिं ॿी छोकिरीअ सां मिलंदो त बादल ऐं फ़क़ीर वारा त गंद कंदा न। जेकॾहिं हुननि खे पंहिंजी भेण एॾी प्यारी हुई त हू पनाह जी गिचीअ में हथ छो नथा विझनि? अम्मा, तूं चरी आहीं, पनाह हुनजी भेण जो मुड़ुसु आहे। अम्मा, पनाह खे जेकॾहिं घटि वधि चवंदा त हू हुननि जी भेण जे मथां ज़ुल्म कंदो। जेको थी गुज़रियो असां दरगुज़र कयो। सुभाणे सुबुह जो तयारु थिजो, शाह मुराद जी पग ॿधे जी रस्म ते हलंदासीं। उतां फारिग थी राति ख़ैरू वटि हली उते शादी जी तारीख़ हली ॿधंदासीं। बाबा, मां शादी करण खां इनकार कान थी कयां, पर कुझु वक़्त जी मोहलत ॾियो मूंखे। अम्मा, जेकॾहिं मुंहिंजी अछी ॾाढ़ीअ में तोखे बेइज़ती करण जो शौक़ु आहे न त पोइ मूं माठ कई। बाबा, राति हलंदासीं शादी जी तारीख़ रखण, तूं अदी खे छॾ। ॻाल्हि ॿुधी अथव? चाचा बाबा ऐं सादिक वारनि जी बादल वारनि बेइज़ती कई आ। इहो त सुठो थियो, तमामु सुठो थियो। छा? अदी, मुंहिंजो मक़सदु हाणे चाचा अरबाब वारा हूर खे रोके छॾींदा त पनाह सां मिलण जी कोशिशि न कजांइ, पोइ त मुंहिंजी जल्द शादी थी वेंदी। त हिन भागो चए थो त सहुरे जी बेइज़ती थिए त भली थिए। हे रुगो घोट थियण जे चकर में लॻो। ओ पुट, घोट छा 10 रुपए जो फाटल नोट बि न आहियूं। अल्लाह, मूंखे त ख़ौफ़ आहे त पनाह अची करे मुंहिंजे भाउ जे गिचीअ में हथ न विझे। मुंहिंजी गिची में ई हथ अची छो विझंदो? उहो इन जे करे जो पनाह हूर खे थो चाहे ऐं हूर खे धमकी ॾेई वियो आहे त तुंहिंजी शादी कंहिंसां बि न करण ॾींदुसि। बाबा, अच्छा अथई मोह छोरा, सफ़ा निभाग जो थुड़ ई थुड़। थुड़ न बाबा, पार पार। अल्लाह सणाई कंदो, रब कंदो त पनाह सम्झी वेंदो। जेकॾहिं न सम्झो त हुनखे बादल वारा पाण ई सम्झाए छॾींदा। अदी, तो इहा सुठी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं पनाह अञा बि न मुड़ियो न त मां बादल जा कन भरींदुसि पनाह खिलाफ़। अरे तकड़ न कजांइ छोरा, तकड़ न कजांइ। इहो मिसाल न ॿुधो थी त तकड़ी कोती अंधा गुलर। अॻिते मां तोखे ॿुधाईंदुसि छा करिणो आहे। बसि हा साईं, ख़ुदा जी कुदरत आहे। हाणे बाबो मूंखे सलाह ॾींदो। हला ठही बांगरियूं ईअं बूथ ते घसायां। मुंहिंजो पुट थी रहो, पी थियण जी कोशिशि न कर। पुट सुम्हण खां पहिरियां घटि में घटि ॿारियों दरवाज़ो बंदि करे छॾींदो कर। तुंहिंजी इहा लापरवाही हिकु ॾींहुं तोखे नुक़सान रसाईंदी। मुंहिंजी ज़िंदगी में जेको नुक़सान थियणो हो सो थी चुको बाबा। हाणे कहिड़ो नफ़ो कहिड़ो नुक़सान। हिकु छोकिरी खे तूं पंहिंजी ज़िंदगी सम्झी वेठो आहीं। ईअं न आहे पनाह, ज़िंदगी में ॿियूं बि घणियूं ज़िम्मेवारियूं आहिनि जन खां तूं कंध कढाए नथो सघीं। माण्हू जॾहिं ज़िंदगी जे पहिरें मक़सद में नाकाम थींदो आहे न
उहो ॿियनि ज़िम्मेवारनि खां बि लातालगी जो इज़हार करे छॾींदो आहे। हाणे मूं में कंहिं बि ज़िम्मेवारी जी उमेद न रखो बाबा। मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो त तूं एतिरो सुस्त ऐं काहिल निकिरंदे। यादि रख, हिकिड़े ई ठोकर सां भोरी भोरा भोरा थी वेंदे। पनाह, मुंहिंजी हयाती में मूंखां फ़ाइदो वठी वठ, न त ही दुश्मन तोखे हिकिड़ो पल बि जीअण न ॾींदा। जीअण लाइ उहो पाण पतोड़ींदो आहे जंहिंजूं ख़्वाहिशूं दुनिया में हूंदियूं आहिनि। इन जो मतिलबु आहे त तूं दुनिया खां ई लातालगी जो ऐलान करे छॾियो आहे बस। ठीकु आहे भला, मां तो ते घणो ज़ोर रखी नथो सघां, पर यादि रख, तूं घणो वक़्तु ईअं अकेलो जीअरो रही न सघंदे, छो त मुंहिंजी नज़र में वॾे में वॾो बेवकूफ़ माण्हू उहो हूंदो आहे जेको पाण लाइ जीअंदो आहे। तूं उन्हनि मां हिकु आहीं। पंहिंजे जीअण जो मक़सदु सिर्फ़ु हिकु बेवकूफ़ छोकिरी जे पोयां लाहे छॾियो अथई। पनाह, इनखे प्यार न चइबो आहे, इनखे जीअण न चइबो आहे, इनखे वॾे में वॾी बेवकूफ़ी चइबो आहे। बेवकूफ़ी। मूंखे रुगो इहो ॿुधायो त सभिनी खे हलणो आहे या पोइ हिते घर में बि केरु मौजूदु हूंदो? ज़ुबैदा ऐं आदि शहज़ादी हिते हूंदियूं, बाक़ी सभु हलंदासीं। अदा त पोइ चऊं न अम्मा खे त तयारी करे। अम्मा त साल लॻाईंदी तयारु थियण में। मां तयारु हां, बस तव्हां पंहिंजी तयारी कयो। असां हिते ड्यूटी ॾियूं या हाली दावतूं खाऊं? साहब, हुए वरी कहिड़ो असां ड्यूटी ॾींदा आहियूं? असां कम त कादन संभालूं था जे साहब। हूं ई असां हिते पघार खणंदा आहियूं, कहिड़ी ड्यूटी कंदा आहियूं? रियासत 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 रियासत। अम्मा, तोखे जेके पिस्टल ॾिना आहिनि न, ये पाण वटि लिकाए तरीक़े सां होॾां खणी हलजां, छो त कादन वारनि जूं नज़रूं असांजे मथां हूंदियूं। तूं पंहिंजे तरीक़े सां असांजे हर हिकु हमराह खे इहा हथियार ॾिजो। तूं बेफ़िक्र रह पुट, उन्हनि खे सुरमो पाराइण मूंखे ख़ूब ईंदो आहे। ओ फ़क़ीरा, जी बाबा। मूंखे रुगो इहो ॿुधायो त सभिनी खे हलणो आहे या पोइ हिते घर में बि केरु मौजूदु हूंदो? ज़ुबैदा ऐं आदि शहज़ादी हिते हूंदियूं, बाक़ी सभु हलंदासीं। अदा त पोइ चऊं न अम्मा खे त तयारी करे। अम्मा त साल लॻाईंदी तयारु थियण में। मां तयारु हां, बस तव्हां पंहिंजी तयारी कयो। असां त तयारु आहियूं अम्मा। बाबा, मां ऐं अदा बादल उतां ते वञूं था पिया। उतां अमरान खे साण करे हवेली ते ईंदासीं। तव्हां हितां अचिजो। अड़े माणे पाणे ई पहुची वेंदी, उन जो फिक्र न कर। उहा त मूंखे बि ख़बर आहे त मूंसां गॾु हलण ते तोखे नांग खाईंदो आहे। अदा, अम्मा ऐं बाबा जी फाइट शुरू थी वई। हल त पाण निकिरी हलूं। हल यार। ॻाल्हि ॿुधो, महिरबानी करे तूं बि तयारी करे वठो। मूंखे तयारु थियण में देरि कोन लॻंदी। ज़ुबैदा, अम्मा घर जो कमकार छॾाए पोइ छोकिरी शहज़ादी जो ख़्यालु रखिजांइ। अरबाब, तव्हां भला हवेली हलो, असां छोकिरी राणीअ खे वठी अचूं था भला। अम्मा, उहा पंहिंजे पीउ ऐं भाउ सां ईंदी। उहे रोल घर में वेहनी कोन था। असां राणी खे वठी था अचूं, उहा घर में अकेली हूंदी। ठीकु आहे अम्मा, असां हलूं था हवेली ते, तव्हां राणी खे वठी अचो पिया। ठीकु आहे। अच्छा मां। अदी, जल्दी तयार थी वठ, देर पई ते माला ॾांहुं निकिरी हलूं।
अल्लाह साईं तकड़ छो लाती थी अदा हलाऊं था बाबा सवेरे आसरो लाए सवेरे ट्रपड़े बत्तो पुत्र ये जल्दी तैयार थी बाबा क्या किया अदी भलिया है खेर साईं सदाई खेर हो जी अदी ख़ैर हूंदी अदा। चाचा तव्हां हलो असां राणी खे पाण संगत वठी था अचूं। ये भी सही आ अचो छोरा बाबा कदे नालो भी वठो तो करना संत को अपा संत को खमीसा जी अपा हलाऊ चाची भला मां तव्हां लाइ चांहि करे वठां? अम्मा चांहि पी निकिता आहियूं। हाणे तूं हलण जी कर, बाक़ी खाइण पीअण सभु उते थींदो। त पोइ मां बि तयार आहियां। पोइ हलूं अम्मा, उते सभु पहुची विया हूंदा। चाची वॾा माण्हू त देरि सां ईंदा, असां ग़रीब मिसकीन ई जल्दी पहुचंदा आहियूं। ग़रीब बि त अमीर खे वणाईंदो आहे न, सोताग में पहुचंदो। पोइ अम्मा असां पंहिंजो वक़्तु छो विञायूं? इहो ई मौक़ो आहे, इहो ई मौक़ो आहे इन माई बख़्ती ऐं शाह मुराद खे ख़तमु करण जो। जेकॾहिं इहो मौक़ो असांजे हथनि मां निकिरी वियो न त पोइ साल खां पोइ वञी असांखे को अहिड़ो मौक़ो मिले ऐं पूरो साल मां इंतज़ारु नथो करे सघां। फ़कीरा असांजी पूरी कोशिशि हूंदी। कोशिश न नूरल, कम हर हाल में थियणु घुर्जे। आई बख़्ती ते पहिरीं गोली दिलबर हलाईंदो ऐं उन खां पोइ तव्हां ॿई शाह मुराद खे शूट कंदव। ऐं हा बाक़ी रहियो कादन ऐं उनजा वाठा तो उन्हनि खे असां पाणे संभाले वठंदासीं। मूंसां मां गोली हलाइण खां पहिरियों तव्हांखे इशारो कंदुसि, पोइ तव्हां होशियारु थिजो। असांखे तुंहिंजे इशारे जो इंतज़ारु रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि त शाह मुराद मूंखे पूरी पक आहे तिन कादन वारी माई बशीरा जे हथ में हूंदो। जेकॾहिं शाह मुराद खे ख़तमु करण लाइ माई बशीरा मरे थी त उनखे मरण ॾियो, मता कंहिंजे मथां रहम खाधो अथव। फ़कीरा आम न थींदो। अदा फ़कीरा त पोइ वक़्तु न विञायो, जल्दी हलण जी कयो। हवेली अंदरि सभु दर खां गॾु दाख़िल थींदासीं ऐं अंदरि दाख़िल थियण खां पोइ सभु खिंडरी वञो। पोइ अमां तव्हां सभिनी खे ॻोल्हे हथियार ॾींदी ऐं हथियार मिलण खां पोइ असां सभिनी जो कमु शुरू थी वेंदो ऐं को बि मौक़ो मिले त ज़ाया न कजो, छो त इन कादन जो ख़्यालु तव्हां तरफ़ घटि ऐं असां तरफ़ ज़ाइदा। बग़ैर तलाशी जे जेकॾहिं अंदरि को बि वियो ऐं अंदरि हथियार ज़ाहिर थियो त उन जा ज़िम्मेवार तव्हां हूंदव। तव्हां लापरवाही न आहे कादन। हर हिक जी तलाशी वठण खां पोइ अंदरि छॾियूं पिया। फ़कीरे वारा ईंदा कोन, पर जेकॾहिं अचनि त तलाशी खां बग़ैर अंदरि न छॾिजो। जेकॾहिं कावड़जी वञनि ऐं वापसि वञनि त भला हलिया वञनि, तव्हां उन्हनि खे रोकजो न। मुफ़ादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण न ॼाण आहे। मुफ़ादन जी रुगो छिकताण आहे, न रिश्तन जी सुञाण न ॼाण आहे। फसादिन छड़ी फैलाए दहशत, हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत।
माई जी तलाशी वठणी हुई। हिकु औरत जी तलाशी असां कीअं था वठी सघूं? बेवकूफ़ आहीं छा? साहब दावत त असांखे बि मिलियल आहे, वो छा सलाह आहे? असां हिते ड्यूटी ॾियूं या हाली दावतूं खाऊं? साहब हूअं वरी कहिड़ो असां ड्यूटी ॾींदा आहियूं? असांजो कमु त कादन संभालूं था जे। साहब हूअं ई असां हिते पघार खणंदा आहियूं, कहिड़ी ड्यूटी कंदा आहियूं? जे हलो त तव्हांजी महिरबानी, न त असांखे त छॾो, न त कादर नाराज़ थी वेंदो असां मथां। ठीकु आहे, वञी थी अचो, आयूं उते ॾिसो त कहिड़ो तमाशो थो थिए। महिरबानी साहब, अचो हलो 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 हलो। अजाई था तकलीफ़ कयो। असां एतिरा बेवकूफ़ थोरे आहियूं जो हथियार पाण सां गॾु खणी ईंदासीं। अम्मा बख्ती जो हुकुम आहे, असां उन ते अमल कयूं पिया। थी वई जड़ती, हाणे अंदरि वञण जी इजाज़त आहे या न? तव्हां हाणे वञी सघो था। वरी महिरबानी। जेकॾहिं ही सभु अंदरि अची विया आहिनि त तव्हां उन्हनि जे मथां कड़ी नज़र रखो। थोड़ी देरि खां पोइ अम्मा बख्ती शाह मुराद ख़ान खे वठी ईंदी। जीअं पग जी रथम ख़ैर ख़ूबी सां अदा थींदी, पर यादि रखो जेकॾहिं कंहिं बि लापरवाही कई त उहो ज़िंदा न बचंदो। रियासत